पाकिस्तानी फास्ट बॉलर वसीम अकरम आईसीसी खे तजवीज़ ॾिनी आहे त हू रांदि जे वनडे वारे फॉर्मेट खे सुठे नमूने सां ख़तमु करे छॾे। वसीम अकरम इहो बयानु हिकु अहिड़े मौक़े ते ॾिनो आहे जॾहिं इंग्लैंड जे ऑलराउंडर बेन स्टोक्स जी वनडे तां ओचिती रिटायरमेंट खां पोइ 50 ओवरनि जी क्रिकेट जी बका जे हवाले सां इंतिहाई अहम बहस शुरू थी वियो आहे। हुन हिकु पॉडकास्ट में चयो त मुंहिंजे ख़्याल में वनडे खे ख़तमु करणु घुर्जे। इंग्लैंड में स्टेडियम मैच दौरान भरियल हूंदा आहिनि। भारत, पाकिस्तान, ख़ासि तौर ते श्रीलंका, बांग्लादेश, ॾखण अफ्रीका में वनडे क्रिकेट स्टेडियम नथा भरजनि। संदसि चवणु हो त अॻु 10 ओवरनि खां पोइ ही फी बॉल 1 रन जे हिसाब सां खेॾंदा आहिनि। हिकु बाउंड्री लॻायो, 4 फील्डर दायरे अंदरि हूंदा आहिनि ऐं उहा 40 ओवरनि में 200 रन्स ताईं ठाहियो था ऐं पोइ आख़िरी 10 ओवरनि में वधीक 100 रन्स ठाहियो। इहो सभु पंहिंजी अहमियत विञाए चुको आहे। वसीम अकरम गैर ज़रूरी वर्कलोड जो हवालो ॾींदे बेन स्टोक्स जी वनडे क्रिकेट तां रिटायरमेंट वारे फ़ैसिले जी बि हिमायत कई। संदसि चवणु हो त स्टोक्स जो इहो फ़ैसिलो अफ़सोसनाक आहे, पर मां इन सां इतिफ़ाक़ करियां थो। हुन चयो त हिकु कमेंटेटर तौर ते बि T20 क्रिकेट जे अचण खां पोइ वनडे क्रिकेट में दिलचस्पी घटिजी वई आहे। संदसि वधीक चवणु हो त T20 जे तेज़ी सां पखिड़िजंदड़ फॉर्मेट 50 ओवरनि जी रांदि में दिलचस्पी घटाए छॾी आहे। हाणे 50 ओवरनि जी रांदि जो को मुस्तक़बिल नाहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk